खुदा के डो कयो आहे करम मंठार जे सदके कयो आहे रहम रहमान पिण पगदार जे सदके खुदा के डो कयो आहे करम मंठार जे सदके कयो आहे रहम रहमान पिण पगदार जे सदके मिलियो कुरान सां गॾिजी निमाज़ूं पाण खे आहिनि मिलियो कुरान सां गॾिजी निमाज़ूं पाण खे आहिनि मोहम्मद मुस्तफ़ा मुरसल मिठे महदार जे सदके खुदा के डो कयो आहे करम मंठार जे सदके कयो आहे रहम रहमान पिण पगदार जे सदके रसम बुछड़ी हुई जियरे नियाणिन खे जो पूरण जी रसम बुछड़ी हुई जियरे नियाणिन खे जो पूरण जी नियाणिन खे मिली वियो मान आसरदार जे सदके खुदा के डो कयो आहे करम मंठार जे सदके कयो आहे रहम रहमान पिण पगदार जे सदके खुदा खां ॾोह पंहिंजे जी वठी माफ़ी हिते छॾिजे खुदा खां ॾोह पंहिंजे जी वठी माफ़ी हिते छॾिजे सॾे ऐं ॾोह बख़्शींदो संदे दिलदार जे सदके खुदा के डो कयो आहे करम मंठार जे सदके थियो इमदाद ख़ालिक असां ते मेहरबान आहे थियो इमदाद ख़ालिक असां ते मेहरबान आहे सॼो संसार थो खाए नबी नंगदार जे सदके सॼो संसार थो खाए नबी नंगदार जे सदके खुदा के डो कयो आहे करम मंठार जे सदके कयो आहे रहम
पिण पगदार जे सदके।